असांजे हिन अॼोके क़ौमी कॉन्फ्रेंस खे सिंध जे सकाफ़त खाते जे मिनिस्टर मोहतरम साईं सैयद सरदार अली शाह साहब जिन जो ताउन हासिल आहे, पाण पंहिंजो लिखत में पंहिंजनि हथनि अखरनि सां मैसेज मुख़्तसिर आहे पर जामे आहे, ऐं वारो पेश कंदुसि। उन खां पोइ असीं कॉन्फ्रेंस ॾांहुं अॻिते हलंदासीं। सैयद सरदार अली शाह साहब जेके मिनिस्टर कल्चर सकाफ़त एंटीक्विटीज़ आहिनि, पंहिंजे मैसेज में चवनि था त आऊं सिंधी लैंग्वेज अथॉरिटी तरफ़ां मादरी ॿोलियुनि जे आलमी ॾींहं जे मौक़े ते मुनक़िद थींदड़ हिन तक़रीब में अवां शिरकत कंदड़नि जो ख़ैर मुक़दम करियां थो। असल में मादरी ॿोली हर इंसान जो बुनियादी असासो आहे, जंहिंखे को बि इंसान का बि हुकूमत या का बि धुर ॻाल्हाइण खां न रोके सघे थी, न वरी उनखे कॾहिं ख़त्म थी करे सघे। मादरी ॿोलियुनि जी अॼु बि दुनिया में इंतिहाई क़दुरु शनासी आहे, छाकाणि त माउ जी ॿोलीअ में लफ़्ज़ ॿार इन ई मादरी ॿोलीअ में ॿुधंदो आहे, जेका ॿोली हुनजी माउ जी मिठड़ी ॿोली हूंदी आहे। असीं हर साल हिन ॾींहं खे मल्हायूं था, पर हाणे असांखे अहद करिणो पवंदो त जॾहिं बि असीं मादरी ॿोलियुनि जे आलमी ॾींहं ते गॾु थियूं त को न को वचन को अहद करे उथूं त हाणे असीं पंहिंजी ॿोलीअ जे तरक़ीअ तरवीज ऐं उनखे अॼु जे जदीद दौर में पेश ईंदड़ चैलेंजनि सां कीअं मुक़ाबिलो कंदासीं। जेतिरे क़दुरु सिंधी ॿोलीअ जो तालुक़ु आहे त उनजी तारीख़ 5000 वरिय पुराणी आहे, पर हिन वक़्तु असांजी सिंधी ॿोलीअ खे केतिरा ई चैलेंजिस दरपेश आहिनि, जिन सां मुक़ाबिलो करण लाइ जदीद साइंसी तरीक़ा कतब आणणा पवंदा। इन सिलसिले में सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जो इदारो डॉक्टर मोहम्मद अली मांझी साहब जी सरबराहीअ में बहितर कमु करे सघे थो। अॼु जे ॾींहं जे हवाले सां आऊं तव्हां सभिनी खे ख़ुशि आमदीद चवां थो ऐं पुरुमीद आहियां त अवी आलिम ऐं ॿोलीअ जा माहिर अॼु अहिड़ियूं तजवीज़ूं ज़रूरु आॾो आणींदो जंहिंसां मादरी ॿोलियुनि जी तरक़ीअ जे सिलसिले में उन्हनि खे दरपेश चैलेंजनि लाइ उन्हनि सां मुक़ाबले करण लाइ के मौसर उपाउ ज़रूरु साम्हूं आणींदो। ऐं सैयद सरदार अली शाह अवां सभिनी खे ख़ुशि आमदीद चवंदे अवांखे मुबारकबाद पेश थो करियां। मोज़ दोस्तो, असीं हिन वक़्तु उन हस्तीअ ॾांहुं हलंदासीं जंहिंखे सिंधी ॿोलीअ जे नक़ाद कहाणीकार ऐं अलामा ग़ुलाम मुस्तफ़ा कासमी साहब जे चेयर जे डायरेक्टर जी हैसियत में त सभु सुञाणूं था, पर वेझे माज़ीअ में हुन हैदराबाद खां वठी सॼी सिंध जिते जिते संदन वालिद गिरामी साहब मुख़्तियारकार जी हैसियत में रहियो ऐं नंढपण खां वठी जवानीअ ताईं हुन जेको बि सिंध जो कल्चर, आर्ट, आर्कियोलॉजी, शख़्सियतूं, राग, मौसीक़ी, उथण वेहण, उन समूरे सीनारियो खे जेको हिकिड़ो सिनेमा स्कोप आहे उन्हनि खे पंहिंजनि 8 खां 10 यादगिरियुनि जे किताबनि में असांजे लाइ, सिंध जे लाइ, ईंदड़ नस्ल जे लाइ महफ़ूज़ करे छॾियो आहे। असां त संदन क़दमनि जी ख़ाक आहियूं। असांजा उस्ताद मोहतरम आहे सिंधी यूनिवर्सिटीअ जे डीन फैकल्टी ऑफ आर्ट्स, सिंधी शोबे जे चेयरमैन ऐं दौरे हाज़िर में अलामा ग़ुलाम मुस्तफ़ा कासमी चेयर जी निस्बत में संदन ख़िदमतूं ई ख़िदमतूं आहिनि। ऐं निहायत एहतराम सां मोहबत जी अखियुनि में थी वेहे त आऊं वारे ढकियां ऐं सभिनी जे आॾो अॼोके हिन तक़रीब जे ख़ासि महिमान मोहतरम साईं डॉक्टर काज़ी ख़ादिम साहब खे गुज़ारिश कंदुसि त पाण अचनि अवां सां मुख़ातिब थियनि। डॉक्टर काज़ी ख़ादिम साहब। महिरबानी नसीर साहब, तव्हांजे लक़बनि अलक़ाब जी। सदर महफ़िल ऐं सभी महिमानूं, सुबुह खां वठी तव्हां तक़रीरूं ॿुधो पिया ऐं कई मौज़ू माण्हुनि खयां आहिनि। इन ते अॼु मादरी ॿोलियुनि जो ॾींहुं मल्हायूं पिया, ॿोलीअ जो ॾींहुं कोन पिया मल्हायूं। मादरी ॿोली जेके बि ॿोलियूं आहिनि दुनिया जूं, उहे सभु कंहिं न कंहिं जूं मादरी ॿोलियूं आहिनि। असांजी मादरी ॿोली सिंधी आहे, तंहिं करे असां सिंधी ॿोलीअ ते वधीक ॾियूं था ज़ोर। मां पंहिंजो मक़ालो लिखियो आहे जेको कंप्लीट कोन थी सघियो, त करे कोन खणी आयुसि, पर चंद ॻाल्हियूं जेके हिते थियनि पियूं ऐं थियूं तिन जे सपोर्ट में कुझु ॿुधाईंदुसि। मूं ताज़ो हिकिड़ो किताबु पढ़ियो डॉक्टर अफ़ज़ल इक़बाल जो। डॉक्टर अफ़ज़ल इक़बाल 1936 में पंजाब कॉलेज लाहौर मां ग्रेजुएशन कई ऐं हुन पंहिंजो किताबु लिखियो आहे डायरी ऑफ एन एम्बेसडर, कैरियर डिप्लोमेट आहे, हाणे त शायदि कोन्हे, पर कैरियर डिप्लोमेट हो। उन लिखियो त जॾहिं हुन ग्रेजुएशन पे कई त उन वक़्त में हुन मज़मून लिखियो, लिखणु चाहियो मौलाना मोहम्मद अली जौहर ते, जेके तहरीक आज़ादीअ जे आलमबरदार हुआ।
ऐं उन लाइ हुन डॉक्टर ज़ाकिर हुसैन जामिया मिलिया दिल्ली खे रिक्वेस्ट कई त मूंखे कुझु मवादु ॾिनो वञे। डॉक्टर ज़ाकिर हुसैन हुनखे पाण वटि घुरायो ऐं वेकेशन जा 3 महीना उते रही हुन पंहिंजो कमु पूरो कयो। अंग्रेज़ी में हुन ते जामे मक़ालो लिखियो। उनखां पोइ हुन डिबेट में हिसो वरितो ऐं ऑल इंडिया डिबेट में गोल्ड ट्रॉफी हुन हासिलु कई। तंहिं करे हुनखे बंगाल वञिणो पियो, जिते उहा ट्रॉफी हिनखे टैगोर खां मिलणी हुई, टैगोर जे हथां। हिन टैगोर सां मुलाक़ात थी। टैगोर हुन खां पुछियो त तूं मगर कुझु लिखंदो आहीं? चई हा। त छा में लिखियो अथई? चई मूं मक़ालो लिखियो आहे अंग्रेज़ीअ में मोहम्मद अली, मौलाना मोहम्मद अली ते। हुन चयोसि अंग्रेज़ी में छो लिखियो अथई, तो पंजाबी में छो कोन लिखियो आहे? चईसीं पंजाबी त हिकिड़ो डायलेक्ट आहे, ऐं उन में छा लिखां, अंग्रेज़ी अहिड़ी ॿोली आहे जेका सभु को सम्झे थो। त टैगोर हुनखे चयो त मूं इक़बाल सां बि इहा ॻाल्हि कई त तूं शाइरी पंहिंजी उर्दू में कई आहे, फारसीअ में कई आहे, तो पंजाबीअ में छो कोन कई आहे, जेका तुंहिंजी मादरी ज़बान आहे? चई मादरी पंजाबी हिकिड़ो डायलेक्ट आहे। चई तूं शाइरी करी आहे त ॿोली थी वञे हा न, तूं उन में शाइरी करी आहे त ॿोली थी वञे हा न। हॉरेस जेकर लैटिन में पोइट्री न करे हा त लैटिन लाइक डायलेक्ट हो। असां जॾहिं पंहिंजी ॿोलीअ खे इस्तेमालु न कंदासीं ऐं असां पंहिंजी ॿोलीअ खे निगलेक्ट करे ॿियनि ॿोलियुनि में लिखण जी कोशिशि कंदासीं त ईअं ई थियणो आहे। इन ते हिन अफ़ज़ल इक़बाल हुनखे चयो त तव्हांखे जो नोबल प्राइज़ मिलियो आहे गीतांजलि ते, त पोइ चई गीतांजलि मूं त बंगाली में लिखी न, हीअ त WE यीट्स तर्जुमो कई, उन ते मूंखे मिलियो इनाम, बाक़ी लिखी त मूं बंगाली में हुई न। त जेकर तव्हीं पंहिंजी ॿोलीअ में लिखंदो उहा शइ एॾी क़ाबिल क़दुरु आहे त उहा दुनिया में उहा ई हैसियत हासिलु कंदी जेका कंहिं ॿोलीअ में लिखी वञे। त असां पंहिंजे मादरी ज़बान खे पहिरीं त इहो सम्झूं त मादरी ज़बान लाज़िमी आहे, माण्हू पंहिंजे घर में उहा ई ॻाल्हाईंदो, उहा ई पढ़ंदो। हिन वक़्तु बि जेके दुनिया में ॿाहिरि सिंधी रहनि था, ख़ासि करे बैंकॉक ऐं सिंगापुर वग़ैरह में, उन्हनि खां पुछो त उन्हनि जूं ॿोलियूं आहिनि अंग्रेज़ी ऐं थाई ऐं चाइनीज़। पोइ सिंधी कीअं पिया ॻाल्हायो? चई घर में सिंधी ॻाल्हाईंदा आहियूं। माना मादरी ज़बान अहिड़ी आहे जेका तव्हांजे घर में मौजूदु आहे, त ही पंहिंजे घर खे पहिरीं संभालियो। त छा तव्हांजे घर में उहा ॿोली ॻाल्हाई वञे थी? तव्हांजे घर में पराठो थो चयो वञे, मंगनी थी चई वञे, तव्हांजे घर में राक्षस थो चए, इहे लफ़्ज़ किथां था अचनि? ज़ाहिर आहे त हींअर मीडिया जो दौरु आहे, माण्हू हर क़िस्म जी ॿोली ॿुधे थो, उहा हुनखे इन्फ्लुएंस करे थी। त उनजो टोड़ कहिड़ो आहे? तव्हां पंहिंजे ॿार खे छो था चओ त बाबा आंटी वञे पई, आंटी खे गुड बाए चओ? तव्हां छो हुनखे नथा सम्झायो त चाची आहे या मासी आहे? आंटी त कोई रिश्तो ई कोन्ह थियो न, चाची मासी रिश्तो आहे, आंटी त कोई रिश्तो ई कोन आहे। असां वटि त रिश्तनि जी मादरी ज़बान में। अलामा इक़बाल जो हिकिड़ो किसो आहे, हुन लिखियो आहे पाण हिकिड़े मज़मून में, चई आउं ईरान वियुसि पंहिंजे कंहिं दोस्त वटि, उते वेठो हुउसि, हुनजे घर में अङण में खीरु रखियो उन ते सिगरीअ ते, ऐं हुन उभामियो पई। चई हाणे मूंखे उभामण जी मां न पियो चवां, उभामण कीअं चवां? हाणे फारसी जो त उहो माहिर हो, शाइर हो वॾो। चई त ॿारु बीठो, तंहिंखे चयो मां पंहिंजी माउ खे चयो त हीअ खीर खे छा पियो थिए? हुन फारसी में हुनखे चयो त खीरु उभामे पियो। त मादरी ॿोलीअ जी वॾी हैसियत आहे, वॾी अहमियत आहे। उनखे असीं पंहिंजे घर में राइज करियूं। तंहिंखां पोइ असीं स्कूलनि में त जेको पढ़ायो वञे थो, सलीम साहिबु ॻाल्हि सही चई त असां उन्हनि खे पढ़ायूं था त असां उन्हनि खे सही तलफ़ुज़ कोन था सम्झायूं। इन में असांजो पंहिंजो ॾोहो, असां माना सभु जेके बि इन में शामिलु आहियूं उन्हनि जो ॾोहो आहे। असीं पढ़ाइण में बजाए इल्मु ॾियण जे पंहिंजो अकुल था माण्हुनि में मुंतक़िल करियूं। हुननि खे अकुल कोन था सेखारियूं त हू पाण उहा शइ सम्झनि ऐं हासिलु कनि। तंहिंजो इहो हिकिड़ो मिसाल आहे। पर पंहिंजी मादरी ज़बान में जेका ॻाल्हि चई सघिजे थी, उहा ॻाल्हि ॿी कंहिं ॿोलीअ में चवणु तमामु ॾुखी आहे। ॿिए ॿोलीअ वारे खे, अलामा इक़बाल जहिड़े माण्हू खे फारसी में इहो चवणु ॾुखियो लॻो त हीउ खीरु उभामे वियो। हू चयो पियो खीरु सड़े पियो या हारिजे पियो या छा, पर न चई सघियो। त हिन असांजी जेको मादरी ॿोलियुनि जी जेको मसइलो आहे, सो हिकिड़ो सियासी तौर ते असीं खणूं था। हिनखे सियासी तौर ते न खणणु खपे, जज़्बाती तौर ते न खणणु खपे। हीअ हक़ीक़ी मसइलो आहे। तव्हां ॾिसो, सिंधी ॿोली क़ौमी ॿोली कान्हे, सिंधी ॿोलीअ खे क़ौमी हैसियत कान्हे, रीजनल ॿोली आहे। पर सिंधी लैंग्वेज अथॉरिटी क़ाइमु कयल आहे। सिंधी लैंग्वेज अथॉरिटी क़ाइमु कयल आहे। इन खां वधीक कहिड़ी हैसियत इहा ई आहे न। हाणे हिंदुस्तान में सिंधीअ खे
क़ौमी हैसियत आहे। उहा सिंधी कहिड़ी आहे तव्हांखे ख़बर आहे? उहा सिंधी असां वरी सिंधीअ में कान थी लिखी वञे, जेके पाण सिंधी था चऊं हुननि जी पंहिंजी सिंधी आहे, उहा देवनागरी में था लिखनि या हुन में स्क्रिप्ट में, त स्क्रिप्ट जो नालो बि सिंधी कोन्हे। सिंधी या मादरी ज़बान हिकिड़ी उहा ज़बान आहे जेका मदर टंग आहे, इट्स नॉट मदर लैंग्वेज, मदर टंग। टंग लफ़्ज़ जेको आहे ज़बान असांजे जिस्म जो हिकिड़ो हिसो आहे जंहिं सां ॻाल्हायो वञे थो, माना हीअ एतिरी वेझी असांखे आहे। इन जे लाइ असांखे पहिरीं पंहिंजे घर खे, पंहिंजे साथनि में असीं किथे वियूं था, 4 ॼणा वेठा आहियूं, हिकिड़ो को गैर ॿोली ॿी ॿोली ॻाल्हाइण वेठो आहे, सभु उन में ॻाल्हाइण था लॻूं असां, त हू पाण चवनि था त असां तव्हांजी सिंधी सिखी कोन था सघूं, तीअं असांजे हूंदे सिंधी ॻाल्हायो ई कोन था। इहो बि हिकिड़ो असांखे अहसास कमतरी आहे त पंहिंजे ॿोलीअ जे बारे में अहसास कमतरी ख़तमु कयो वञे, पंहिंजे ॿोलियुनि खे सभिनी मादरी ॿोलियुनि जी इज़त कई वञे। पंहिंजी ॿोली, तव्हां डॉक्टर बलोच जो जेको पैगाम ॿुधो त तव्हां अवाइली में पंहिंजी ॿोली पढ़ाए ॿार खे एतिरो होशियारु करियो, एतिरो तेज़ करियो, हुनजे दिमाग़ खे एतिरो शार्प करियो जो हू ॻाल्हियूं सम्झणु लॻे, चवणु लॻे, ॻाल्हाइणु लॻे, पोइ हुनखे भले ॿियनि ॿोलियुनि में इल्मु ॾियो जिन ॿोलियुनि मां असांखे के शयूं मिलियूं आहिनि। जीअं तहक़ीक़ थी आहे साइंस में या जिते ॿोलियुनि में तहक़ीक़ थी आहे, उहा ॿियनि ॿोलियुनि में आहे त उहा बि असांखे पढ़णु खपे। इन करे न त उहा असांजी उनखे पढ़ण सां असांजी मादरी ज़बान खां बदिलिजी वेंदी, पर मादरी ज़बान में असांखे जेके इंस्ट्रक्शन्स मिलियल हूंदियूं जंहिंमें असीं सम्झी चुका आहियूं हाणे असांखे छा करणु खपे, उन जे लाइ असांखे मादरी ज़बान जी अहमियत जो अंदाज़ो हुजणु खपे। मुंहिंजे ख़्याल में हिन मामले खे ईअं साल में हिकिड़ो भेरो यादि करण सां इन में कमु कोन हलंदो। इन में असांखे जेके बि वॉलंटियर करे सघनि इन ते प्रैक्टिकली कोशिशि कनि पंहिंजे साथियुनि में, पंहिंजे दोस्तनि में। ऐं आऊं तव्हां मूंखे ख़बर आहे 99% सिंधी घरनि में ॿारनि खे उर्दूअ में ऐं अंग्रेज़ीअ में लफ़्ज़ सम्झाया वञनि था। बाबा गुड बाय चयो, भई फलाणो लफ़्ज़, इहे सभु इन हितां खां असांजी पीढ़ शुरू थियणु खपे। ऐं इन्हनि ॿोलियुनि खे, पंहिंजी मादरी ज़बान खे क़ुवत वठाइण लाइ असां जॾहिं घर में कोशिशि कंदासीं तॾहिं असीं ॿाहिरि कामयाबु थी सघंदासीं। महिरबानी। बेहद महिरबानी मोहतरम साईं उस्ताद मोहतरम डॉक्टर काज़ी ख़ादिम साहब अवां सां मुखातिब हुया। असांजी महफ़िल में तमामु घणा दोस्त अचनि पिया, असीं उन्हनि खे ख़ैर मक़दम चऊं था। इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी जे डायरेक्टर डॉक्टर महमूद मुग़ल असां सां गॾु आहे, असीं उनखे बि ख़ुशि आमदेद चऊं था। दोस्तो, असांजी महफ़िल पंहिंजे पूरे उरूज ते आहे। असांजा हिन सेशन जा बाक़ी जेके ॻाल्हाइण वारा आहिनि उन्हनि मां कंहिं तारुफ़ जा मोहताज कोन्हनि। अज़ा मदद अली सिंधी साहबु जंहिं आगा सलीम ऐं अमर जलील वारी टहीअ खां पोइ स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस अफ़सानवी अदब में मुतारफ़ कराए पंहिंजे लाइ हिकिड़ी धार हैसियत पैदा कई। सहाफ़त जी दुनिया में इबरत, हिलाल पाकिस्तान, बख़्तावर, ख़ल्क़, सच अख़बार जे एडिटर ऐं न्यूज़ एडिटर जी हैसियत में हुननि जी ज़िंदगी मुसलसल लिखणु पढ़ण सां वाबस्ता रही। दिलि अंदरि दरियाव, हस्तीअ जे उजाड़ ऐवान में हुजे हुआ मुआ माग में, पुनर्मिलन, कलंदर, हशु केवल रामाणी हुनजो शाहकार किताबु आहे। शेख अयाज़ ते हुनजो किताबु गूंज पकाई कूंज। इन्हनि सभिनी कारनामनि जो असांजो जनाब मदद अली सिंधी साहब आऊं गुज़ारिश कंदुसि त मां ॿोलीअ जे हिन क़ौमी कॉन्फ्रेंस ते अवां सां मुखातिब थियनि। जनाब मदद अली सिंधी साहब। स्टेज ते वेठल क़ाबिल एहतराम डॉक्टर जाफ़र अहमद साहब, डॉक्टर काज़ी ख़ादिम साहब, डॉक्टर अब्बासीन यूसुफ़ज़ई साहब, मोहतरम शौकत हुसैन शोरो, डॉक्टर नसीम अख्तर साहिबा, प्रोफेसर सलीम मेमन, अलामा ताज जोयो, नियाज़ कंवर साहब, अज़ीज़ जतोई, चेयरमैन सिंधी लैंग्वेज अथॉरिटी, डॉक्टर मोहम्मद अली मांझी, शबनम गुल साहिबा, हेठि वेठल मुंहिंजो उस्ताद साईं ग़ुलाम हुसैन सचारवी साहब, मोहतरम नफ़ीस अहमद नाशाद, महेश कुमार, मुंहिंजो दोस्त डॉक्टर मखमूर बुखारी, हाफ़िज़ अहमद, डॉक्टर फयाज़ लतीफ़ ऐं ॿिया दोस्तो, डॉक्टर शेर महराणी, ए बी लाशारी मुंहिंजो ज़ाती दोस्त। इहे तमामु घणा दोस्त आहिनि। सभ खां पहिरीं त जीए सिंध जी सिंधी ॿोली। मोहतरम दोस्तो, पाण 21 फरवरी ते हर साल मादरी ॿोली जे आलमी ॾींहं जे मौक़े ते गॾु थींदा आहियूं ऐं मादरी ॿोलियुनि जे हवाले सां कुझु न कुझु अहम ॻाल्हियूं करे रवाना थी वेंदा आहियूं। बहरहाल इहो को सुठो अमल आहे
अब वॾी ॻाल्हि त मादरी ॿोलियुनि जी तरक़ी लाइ हिकु अहिड़ो इदारो ई बुनियादी किरदारु अदा कंदो आहे करे सघे थो जंहिं इदारे खे क़ाइमु करण लाइ वॾी वस कया विया। इन ई ॿोलियुनि जी तरक़ी लाइ सिंधी लैंग्वेज अथॉरिटी हिकु अहम इदारो आहे जंहिंजी अहमियत अफ़ादियत खां असीं चङी तरह वाक़ुफ़ु आहियूं। दोस्तो, जॾहिं पाण मादरी ॿोलियुनि जे आलमी ॾींहं जी ॻाल्हि था करियूं त असांखे उन्हनि माण्हुनि खे यादि करणु घुरिजे जिन जे जदोजहद ऐं क़ुर्बानी जे करे आख़िरकार 17 फरवरी 1999 ते आलमी इदारे यूनिसेफ 21 फरवरी खे हर साल मादरी ॿोलियुनि जो आलमी ॾींहुं मुक़ररु करण जो फ़ैसिलो कयो ऐं साल 2002 में अक़वाम मुतहदा 21 फरवरी खे बाक़ाइदा सरकारी तौर ते मल्हाइण जो ऐलान करे छॾियो। इहो समूरो सिलसिलो 21 फरवरी 1952 ते ओभर पाकिस्तान जे राजधानी वारे शहर ढाका में ढाका यूनिवर्सिटी ऐं मेडिकल कॉलेज ढाका जे बंगाली शागिर्दनि ते थियल फायरिंग जे नतीजे में बंगाली शागिर्द हरक अब्दुल सलाम, अबू बकर, रफ़ीउद्दीन अहमद, अब्दुल जब्बार ऐं शफ़ीक रहमान खे गोलियुनि लॻण सबबु जी शहादत सबबु पेश आयो, जॾहिं त हिन गोलियुनि जे लॻण सबबु 100 खां वधीक शागिर्द ज़ख़्मी थिया हुआ। सचपच उन वक़्तु इहा ॻाल्हि तारीख़ जो अनोखो मिसाल हो जो के माण्हू पंहिंजे ॿोलीअ जे हक़ लाइ पंहिंजी हयाती जी क़ुर्बानी ॾेई सुराह थिया हुआ। बाद में इन यूनिवर्सिटी ऑफ ढाका में 46 फुटनि जो मीनार त क़ाइमु कयो वियो, पर साल 1970 में 21 फरवरी जे वारे ॾींहं खे मूं वॾे जोश ख़रोश सां ॾिठो हो। इहो बहार जो हिकु ख़ुशगवार ॾींहुं हो। असीं ढाका जे शाहबाग होटल में तरसियल हुआसीं ऐं सुबुह जो जॾहिं होटल खां ॿाहिरि निकिता हुआसीं त सभई माण्हू जे हथनि में ॻाढ़ा झंडा हुआ ऐं सभिनी माण्हुनि जो रुख़ शहीद मीनार तरफ़ हो जेको मेडिकल यूनिवर्सिटी ऐं ढाका यूनिवर्सिटी पासे हो। दोस्तो, मादरी ॿोलियुनि जे हवाले सां हिन ॾींहं में हिकु आलमी ॾींहं में बदिलजी वियो आहे। यादि रखणु घुरिजे त पंहिंजी मादरी ॿोली जी हिफ़ाज़त लाइ वॾे खां वॾी क़ुर्बानी आख़िरकार हिकु न हिकु ॾींहुं ज़रूरु रंग लाहींदी आहे। सिंधी क़ौम खे पंहिंजी मादरी ॿोली सिंधीअ सां बेहदि प्यारु आहे। अॼु बि पाकिस्तान में फ़क़ति सिंधी ॿोली आहे जंहिंमें तइलीम ॾियण जो तरीक़ो सदियुनि खां मुरवज आहे। हिन वक़्तु यानी अॼोके ॾींहं ते असांखे अहद करणो पवंदो त असीं हुकूमत खां इहो मुतालबो करियूं त सिंध में प्राइमरी, सेकेंडरी ऐं हाई स्कूलनि खे बहितरु कयो वञे। इन सिलसिले में तइलीम ॾियण जे सिलसिले में कंहिं बि सियासी मसाइलात खां कमु न वरितो वञे। असीं जेकॾहिं सिंध में हिकु साल स्कूलनि जी हालति खे बहितरु करियो ऐं तइलीम ॾियण जो साइंसी तरीक़ो इख़्तियार करियूं जे उनवान सां मल्हायूं त केॾो न सुठो कमु थी पवे हा। अख़बारुनि ऐं मीडिया ऐं उस्तादनि जे तंज़ीमुनि खे इन सिलसिले में अॻिते वधिणो पवंदो। आउं काल्ह शिकार पर वियो हुउसि। मूंखे शेख अयाज़ जे उन स्कूल खे ॾिसणो हो जिते शेख अयाज़ तइलीम हासिलु कई हुई, जुमाणी प्राइमरी स्कूल। ऐं जॾहिं हिन स्कूल में वियुसि त मूं महसूसु कयो त 90 सालनि खां पोइ उन स्कूल जी हालति उहा ई हुई। ॿारड़ियूं ऐं ॿार उन्हनि बेंचुनि ते वेठा हुआ जिन खे पुठी ॾिनल बि कान हुई। असीं स्कूलनि खे डेस्क बि फ़राहम न करे सघिया आहियूं। वरी जॾहिं आउं वर्निकल स्कूल नंबर 1 में वियुसि, मुंहिंजो साईं डॉक्टर अनवर फिगार साहिबु वेठो आहे, मूंखे माफ़ु कजो, मूंखे नालो ज़हन में रहिजी वियो। उनजे ॾस ते हाई स्कूल नंबर 2 में जॾहिं वियुसि त ॾिठुमि त 1873 में उनजो प्रिंसिपल मिर्ज़ा सादिक अली बेग हो जेको मिर्ज़ा कलीब बेग जो वॾो भाउ हो। हाणे तव्हां तसवुरु करियो त उन वक़्तु हीउ माण्हू पहिरियों मुस्लमान हो जंहिं BA कई ऐं उते हेड मास्टर वञी रहियो ऐं 3 साल कमु कयईं। हाणे इहो दौरु ॾिसो, अॼु जो दौरु ॾिसो। स्कूल जी शानदार बिल्डिंग हुई, पर अंदरि जे क्लासनि जी हालति मां उन ते कुझु नथो चई सघां, छाकाणि त इहो वरी हिकिड़ो ॿियो मौज़ू थी पवंदो। मक़सदु इहो त असांखे इन सिलसिले में यादि रखणु खपे त सिंधी क़ौम जेका आहे उहे सियासी महाज़न ते ऐं तारीख़ जे मुख़्तलिफ़ महाज़न ते शिकस्त खाधल क़ौम आहे। असां शिकस्तूं खाधियूं आहिनि। असांखे मुक़ाबले करण लाइ फ़क़ति तइलीम आहे। पाकिस्तान जो वाहिद सूबो आहे जेको इन्फ्लक्स में मुब्तला आहे। पाकिस्तान जे समूरनि सूबनि जा माण्हू हिते अचनि था ऐं अकेलो असीं जे उन्हनि सां मुक़ाबिलो कीअं कंदासीं। असां हुकूमतुनि खे चऊं था, उहे ॿुधनि कोन था। इन करे आउं इहो अर्ज़ु कंदुसि, अचो त हिन ॾींहं खे पाण हुकूमत ते ज़ोर भरियूं त असांजे स्कूलनि जी हालति बहितरु कई वञे। जेकेसि ताईं हालति बहितरु स्कूलनि जी न थींदी, यूनियननि सां ॻाल्हायो वञे ऐं सिंधी छाकाणि त पढ़ाई वञे थी,
अवां ॾिसो त शहरनि जी वॾनि जी ॻाल्हि कोन थो करियां, उते त चङनि असांजा ॿार बि सिंधी कोन था पढ़ी सघनि, पर घटि में घटि असीं सिंध जूं बहिराणियूं, असांजा सिंधी हिंदू अदीब चवंदा आहिनि बाबा तव्हीं ख़ुशि नसीब आहियो जो तव्हांखे बहिराणियूं आहिनि। असांजो जियापो, असांजी ज़िंदगी, असांजी हिफ़ाज़त बहिराणियूं आहिनि। अचो त हिन ॾींहं खे अज़म करियूं त असीं सिंधी ॿोली, सिंध जे स्कूलनि ऐं सिंध जी हिफ़ाज़त कंदासीं। जीअं सिंध, अवां जी वॾी महिरबानी। बेहद महिरबानी मोहतरम साईं मदद अली सिंधी साहब असांजे ख़ासि महिमाननि जे पैनल में। बेहद महिरबानी मोहतरम साईं मदद अली सिंधी साहब असांजे ख़ासि महिमाननि जे पैनल में। असां थोराइता आहियूं सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जे पारां कोशिश अख़बार ऐं उन जे समूरे नेटवर्क ऐं उन जो एडिटर नमत खेड़ो आहे, जंहिं अॼु ख़ुसूसी हिकिड़ो एडिशन सिंधी ॿोलीअ जे अॼोकी हिन कॉन्फ्रेंस जे हवाले सां कढियो आहे। असीं उन इदारे खे, उन जे कारकुननि खे आफ़रीन पेश था कयूं। मुज़िज़ दोस्तो, असीं ख़ैबर पख्तूनख्वा ॾांहुं हलंदासीं, जितां जी ॿोली हसीन ॿोली पछतो, जंहिंमें मोहबत वांगुरु सिंधी ॿोलीअ वांगुरु 4 हर्फ़ आहिनि, ऐं मोहबत पखेड़ींदड़ ॿोली जंहिंजो शाइर बाबा रहमान ऐं ख़ासि तरह सां ख़ुशहाल ख़ान खटक साहब, जंहिं पंहिंजी पछतो शाइरीअ में चयो त दुनिया जे वेझो न वञो, उहा हिकिड़ी बेवफ़ा दोस्त वांगुरु आहे, उन मां वेझे वञण में अव्हांखे ॾुखु थींदो। असांखे जिन तर्जुमा ॾिना आहिनि असांजी मोज़िज़ महिमान अब्बासीन, डॉक्टर अब्बासीन यूसुफ़ज़ई साहब, जिन इंतहाई ख़ूबसूरत पछतो त पढ़ी कोन थी सघिजे, असांखे त सिर्फ़ु दगा द रोड़ाई ताईं पछतो अचे थी, ऐं उहा ख़ैर रागले बि अचे थी असांखे, पर पाण जेको उर्दूअ में तर्जुमा करे ॾिना आहिनि असांखे, मां पेश करता हूँ अब्बासीन साहब, आपका बहुत शुक्रिया। आपने अजीम शुअरा रहमान बाबा खुशहाल खान खटक के कुछ अशार का उर्दू तर्जुमा हमें फ़राहम किया, इसके लिए खुसूसन आपके हम मशकूर हैं। आपने फरमाया है कि अपने शेर में बड़े शायरों ने कि फूलों की काश्त करोगे तो तुम्हारी ज़मीन गुलो गुलजार होगी, फूलों की काश्त करोगे तो तुम्हारी ज़मीन गुलो गुलजार होगी, कांटे बोगे तो हर जा खार ही खार होंगे। मुझे दोस्तों, डॉक्टर अब्बासीन साहब, आप जैसा कि समझते हैं कि अब्बासीन दरियाए सिंध का वो इब्तदा का हिस्सा है जहाँ से दरियाए सिंध अपनी चीकी मिट्टी और खुशबुओं के साथ हमारी सिंध में सराय की वसेब से होता हुआ समंदर और स्ट्रीम तक जाता है। डॉक्टर अब्बासीन यूसुफ़ज़ई पश्तो ज़ुबान के इंतहाई खूबसूरत शुरा में शुमार होते हैं। गौर ज़गूना उनके शेरी मजमूए का नाम है, जो अब तक कई बारहा वो शाया हो चुका है, जिसके कई एडिशन शाया हो चुके हैं। आपकी दीगर किताबों के नाम है रूह नामा, जैतून बानू। आप समझते हैं कि वो कितनी अहम पश्तो लिखने वाली हैं। ताज उनके शोहर ताज साहब भी और जैतून बानू। फिर खुतबात इमाम खिताब, ये पश्तो में तर्जुमा है आपकी किताब का। सडा को जहरी और अंडरस्टैंडिंग फाटा शेरी मजमुआ है आपका मराम। द पख्तूनख्वा बानी और पख्तून हमज़ा, ये तमाम तर कारनामे जो हैं उनकी अपनी पश्तो ज़ुबान के लिए हैं, और वो मोहब्बतों की फ़रोग़ और मोहब्बतों की खुशबू के साथ सिंध, वादी महरान, शाह लतीफ़ की नगरी में रहमान बाबा और खुशहाल ख़ान खटक का पैगाम लेके आया है। मोहब्बत पाए मन में रंढा रोड़िया जिन, तिन जो सराफ़ नण तोरी अगायो। असीं आजिया करूं था डॉक्टर अब्बासीन यूसुफ़ज़ई साहब। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सदर महफिल, मुअज़्ज़ज़ अराकीन सदारती महफिल, मुअज़्ज़ज़ ख़वातीन व हज़रात और बच्चों, अस्सलामु अलैकुम। मैं सिंधी नहीं बोल सकता और आप पश्तो नहीं समझ सकते, तो या तो मैं खामोश रहूँगा या मैं उर्दू का सहारा लूँगा। तो मुझे मजबूरन उर्दू का सहारा लेना पड़ रहा है। और सिंधी लैंग्वेज अथॉरिटी के डॉक्टर मोहम्मद अली मांझी साहब और शबनम गुल साहिबा, इनके तमाम कारिंदे बहुत बड़ा काम कर रहे हैं, और इस बड़े काम में हमें भी अपना साथी बना लिया, तो बहुत खुशी की बात है। जब मुझे बताया गया कि आपने मादरी ज़बान के आलमी दिन के मौके पे आना है, तो मैंने बहुत खुशी से हामी भर ली, इसलिए कि
یہ تو ہمارا فرض ہے کہ اپنی زبان کے لیے بولا جائے، بلکہ یہ تو ہمارا مرض بن چکا ہے، فرض سے اب مرض بن چکا ہے۔ ہم مسلسل اس کے لیے 40 سال سے بول رہے ہیں۔ تو میری مختصر تحریر کا عنوان ہے مادری زبان انسان کی تعلیمی اور تدریسی ضرورت۔ میں پاکستان کی تمام قومی زبانوں کی وکالت میں بول رہا ہوں۔ تعلیم اور تعلم کے لیے مادری زبان کی عظمت، ضرورت اور اہمیت کے بارے میں تمام مفکرین، دانشور، ماہرین لسانیات اور فلسفی یک زبان ہیں۔ بابل، مصر، چین، ہندوستان کی قدیم تہذیبوں کا دار و مدار علم پر تھا، اور علم کا انحصار زبان پر ہوتا ہے۔ قوموں نے ہمیشہ سیکھنے سکھانے کے لیے اپنی زبان کو ترجیح دی ہے۔ اسلام نے بھی ابتدا سے علم کی ترویج پر زور دیا ہے۔ مسلمانوں کی 2 بڑی زبانیں عربی اور فارسی بلند مقام رکھتی تھی۔ جب ہم نے ماضی کی روایات کو ترک کر دیا، اپنے بزرگوں کے نقش قدم پر چلنا چھوڑ دیا، تب ہم یورپ اور امریکہ کے محتاج ہو گئے۔ یہ اس وجہ سے کہ مسلمانوں نے اپنی زبانوں کو خیر باد کہہ دیا۔ بقول اقبال، مگر وہ علم کے موتی کتابیں اپنے آبا کی، جو دیکھے ان کو یورپ میں تو دل ہوتا ہے سی پارا۔ بہرحال زبان کوئی بھی ہو، مادری زبان کا نعم البدل نہیں بن سکتی۔ جب تعلیم و تدریس کی زبان اپنی ہو تو خواندگی کی شرح بلند ہو جاتی ہے۔ جیسا کہ چین میں 99% لوگ تعلیم یافتہ ہیں۔ سندھ کو چھوڑ کر باقی پاکستان میں خواندگی کی شرح اس وجہ سے بھی 50% سے اوپر نہیں گئی کیونکہ مادری زبانیں تعلیم کا حصہ نہیں ہیں، اور اس پر مستزاد یہ کہ تعلیمی ماہرین کو اپنی اس کوتاہی کا سرے سے احساس ہے ہی نہیں۔ یقین واثق ہے کہ دنیا کی کوئی بھی زبان بولنے والا صاحب شعور مادری زبان میں تعلیم کی مخالفت نہیں کر سکتا۔ چونکہ ماں اپنے بچے کو بے شمار تکالیف مول لے کر پالتی ہے، اس لیے اس کے پالنے اور تربیت دینے میں جس زبان سے کام لیا جاتا ہے اس کو مادری زبان کا نام دیا گیا ہے۔ بچے اور ماں کے درمیان رابطے کی زبان کو ماں بولی کہا گیا ہے، لہٰذا جتنی اہمیت انسان کی نظر میں اپنی ماں کی ہوتی ہے، اتنی ہی اہمیت اور توقیر مادری زبان کی بھی ہونی چاہیے۔ مادری زبان کسی انسان کی شخصیت سازی میں لوح، روح اور گوشت پوست جتنا مقام رکھتی ہے۔ دیگر زبانوں کی نسبت بچہ اس زبان کو اچھی طرح سمجھ پاتا ہے جو مادری ہو، جس زبان میں وہ خواب دیکھے۔ معلم اور متعلم مشکل سے مشکل سوال کی وضاحت کرنے اور منتقلی میں آسانی محسوس کرتے ہیں تو اپنی زبان کی وجہ سے۔ اگر تعلیم مادری زبان میں ہے تو دیہی علاقوں میں ان پڑھ ماؤں سے قرآن کے ترجمے، جنگ نامہ، نور نامہ، رشید البیان، بہشتی زیور اور دیگر مذہبی اور تاریخی کتابوں کو جو اپنی زبان میں ہوتی ہیں سے بے حد فوائد ملتے ہیں۔ جب تعلیم مادری زبان میں ہو تو بچہ اپنے مافی الضمیر اور احساسات کا اظہار بآسانی حافظے میں محفوظ مواد سے کر لیتا ہے، اس کو نقل کرنے کی ضرورت نہیں پڑتی، جبکہ اس کے برعکس دیگر زبانوں کا مواد چونکہ ذہن نشین نہیں ہوتا، اس لیے طالب علم رٹے کا محتاج ہوتا ہے۔ شکریہ۔ اس لیے طالب علم رٹے کا محتاج ہوتا ہے، جس کے بھولنے کی صورت میں مجبوراً اسے نقل کا سہارا لینا پڑتا ہے۔ اگر ہم نقل کا رجحان ختم کرنا چاہتے ہیں تو بچوں کے لیے مادری زبان میں تعلیم دینے کا انتظام کرنا ہوگا تاکہ بچوں کی ذہنی نشوونما اور صلاحیتوں میں اضافے کے یقینی امکانات پیدا ہو سکیں۔ بچہ جو روزمرے محاورے، ضرب الامثال، مقولے اور مثالیں گھر، حجرے، گلی کوچے اور بازار میں سنتا ہے، اگر اسی لب و لہجے، اسی زبان اور اسی مواد کے ساتھ اس کو اسکول میں بھی تعلیم ملے تو یقیناً اس کی دلچسپی زیادہ ہوگی۔ بچہ توقع رکھتا ہے کہ اس کو مادری زبان میں شوق اور جذبے کے ساتھ پڑھایا جائے،
استاد بھی عموماً دوسری زبان میں پڑھانے میں کوتاہی اور غفلت کا شکار ہو سکتا ہے، اور بار بار پوچھنے اور سمجھانے کے باوجود بچہ مقصد تک نہیں پہنچ پاتا۔ جو قومیں اپنی زبان سے محبت نہیں رکھتی، ان قوموں کی زندگی میں ان کی ثقافت، تاریخ، روایات، اقدار، مشاہیر اور مذہب کا کردار بھی کم سے کم تر ہوتا چلا جاتا ہے۔ ان کی زندگی طوفان میں گھرے ہوئے پرندے کی مانند ہوتی ہے۔ وہ تہذیبوں اور ثقافتوں کے آندھیوں میں کبھی پہاڑوں اور کبھی درختوں سے ٹکرا کر پاش پاش ہو جاتے ہیں۔ ان کا ثقافتی، تہذیبی اور تاریخی ورثہ بوسیدہ ہو کر خاک میں مل جاتا ہے، اور یہ انجانے میں خود اپنے ورثے کے ساتھ دشمنی کا ارتکاب کر بیٹھتے ہیں۔ ہر چند آپ کی توجہ چاہتا ہوں، ہر چند دوسری زبانیں خالاؤں، پھوپھیوں اور ممانیوں جیسی ہوتی ہیں۔ دیگر مذکورہ رشتہ دار خواتین کی خدمت کرنا اگرچہ بہت بڑا فریضہ ہے، مگر اپنی محتاج اور لاچار والدہ کو چھوڑ کر دوسروں کی خدمت کرنا ہرگز ثواب کا کام نہیں ہے۔ جنت ماں کے قدموں تلے ہے۔ یہ مادری زبان کا خاصہ ہے کہ اس میں بولنے، سننے اور پڑھنے سے بچہ اپنے قومی مزاج سے واقفیت حاصل کرتا ہے، اور تہذیب کی جرمٹ میں اپنی انفرادیت اور پہچان قائم رکھنے میں کامیاب ہوتا ہے۔ بچے کی تربیت میں جو کردار مادری زبان کا ہوتا ہے، وہ کسی اور زبان کا خواہ وہ کتنی ہی ترقی یافتہ کیوں نہ ہو نہیں ہو سکتا۔ بچے کی کردار سازی میں جو حصہ مادری زبان کا ہوتا ہے، پرائی زبان اس کا نعم البدل کبھی نہیں بن سکتی۔ ابتدائی تعلیم میں مادری زبان کے علاوہ دیگر زبانوں کا بوجھ بچے پر ڈالنا سراسر ناانصافی، ظلم اور زیادتی ہے۔ جب بچہ اپنی زبان میں لکھنا پڑھنا سیکھ جائے، تب کہیں جا کر اس کو دوسری زبانوں کی جانب راغب کرنا چاہیے۔ جن قوموں کے بچے ابتدائی تعلیم مادری زبان میں حاصل کرنے سے محروم ہیں، وہاں آپ خود دیکھ سکتے ہیں کہ پہلی جماعت میں بڑی تعداد میں بچے داخل ہو جاتے ہیں، مگر رفتہ رفتہ ان کی تعداد کم سے کم تر ہوتی چلی جاتی ہے، اور 5ویں جماعت تک پہنچتے پہنچتے ان کی تعداد آدھی بھی نہیں رہتی۔ اس کی وجہ کیا ہے؟ اس بارے میں غور و خوض کے بعد معلوم ہوا کہ پاکستان میں بچہ جب 5 سال کی عمر میں داخلہ لیتا ہے تو اس کے پاس مادری زبان کی 300 سے لے کر 500 تک الفاظ کا ذخیرہ ہوتا ہے، مگر اسکول میں مادری زبان کے برعکس اس کو دیگر زبانوں کی سیکھنے پر مجبور کیا جاتا ہے۔ اس کے نتیجے میں ابتدا سے اس کے ذہن پر منفی اثرات مرتب ہونا شروع ہو جاتے ہیں، یوں تعلیم سے دل اچاٹ ہو جاتا ہے، اور آخر کار وہ اسکول چھوڑ کر جہالت کی زندگی میں پس جاتا ہے۔ خواجہ محمد سائل نے لکھا، ترجمہ: 1973 کے آئین کے آرٹیکل 251 کلاس 3 کے مطابق صوبائی حکومت کو یہ اختیار حاصل ہے کہ درس و تدریس کے لیے مادری زبان کو رائج کرے۔ ہمارے ملک کی ہر تعلیمی پالیسی میں بچوں کو مادری زبان میں تعلیم دینے کی بات موجود ہے۔ قیام پاکستان کے فوراً بعد 1947 میں قائد اعظم محمد علی جناح کے حکم پر پہلی تعلیمی کانفرنس منعقد کی گئی اور مادری زبان کی اہمیت کے متعلق فیصلے ہوئے۔ 1959 میں جنرل محمد ایوب خان کے زمانے میں قومی تعلیمی کمیشن کا قیام ہوا۔ 1966 میں جسٹس حمود الرحمان کی سربراہی میں تعلیمی کمیشن مقرر ہوئی۔ اگر ان دونوں کمیشنوں کی تجاویز اور سفارشات کو پڑھا جائے تو کھلے الفاظ میں مادری زبان میں تعلیم و تربیت کی اہمیت کا ذکر بطور خاص موجود ہے۔ 1969 میں جنرل یحییٰ خان کی پہلی تعلیمی پالیسی، 1972 میں ذوالفقار علی بھٹو کی دوسری تعلیمی پالیسی، اور 1979 میں جنرل ضیاء الحق کی تیسری تعلیمی پالیسی میں بھی مادری زبان کی اہمیت، ضرورت اور افادیت واضح الفاظ میں درج ہے۔ چین، جاپان، فرانس، یورپ، امریکہ اور نہ جانے کتنے ممالک وغیرہ کی ترقی کا راز مادری زبان میں تعلیم دلائے جانے میں پوشیدہ ہے۔ اس کے علاوہ کوئی بھی طریقہ، کوئی بھی حربہ ناکام ثابت ہوگا۔ تعلیم خواہ مفت کیوں نہ ہو، ماہانہ وظائف کی کثرت کیوں نہ ہو، جب تک تعلیم مادری زبان میں نہیں، مسائل کی بحث نہیں ہوگی۔
ڈاکٹر کنیز فاطمہ روزنامہ جنگ کے ایک سوال کے جواب میں کہتی ہیں دوسروں کی زبان میں سوچنے سے فکر کا دائرہ محدود ہو جاتا ہے۔ ڈاکٹر جمیل جالبی نے بھی اسی سوال کے جواب میں کہا کہ جو قومیں اپنی مادری زبان چھوڑ دیں وہ تخلیقی سطح پر گونگی ہو جاتی ہے۔ جب ہم مادری زبان کے علاوہ کسی دوسری زبان میں بات کرتے ہیں تو ایسے لگتا ہے جیسے ہم جھوٹ بول رہے ہوں۔ کسی کی مادری زبان پر دوسری زبانوں کو فوقیت دینا نفرت کا باعث بنتا ہے۔ اس طرح قومی ترقی کی راہ میں روڑے اٹکائے جاتے ہیں، اور یوں ان نفرتوں اور اس گریز کی وجہ سے ملکی استحکام مشکوک اور خطرے میں آ جاتا ہے۔ پروفیسر داور خان داؤد لکھتے ہیں انگریزوں کے زمانے میں ایک ضابطۂ تعلیم مرتب کیا گیا تھا۔ اس کی روح سے صوبے کے تمام پرائمری اساتذہ کے لیے پشتو سیکھنا اور پشتو کے پرچے میں پاس ہونا لازمی قرار دیا گیا تھا۔ اس کا مطلب یہ ہے کہ انگریزوں نے اس بات کو تسلیم کیا تھا کہ پشتو صوبہ سرحد یعنی موجودہ پختونخوا کے تمام لوگوں کی زبان ہے، اس لیے پرائمری کے استاد کے لیے اس کو سیکھنا لازم ہے۔ گزشتہ ایک صدی سے اس بات کو شدت سے محسوس کیا گیا ہے گزشتہ تقریباً ایک صدی سے اس بات کو شدت سے محسوس کیا گیا ہے کہ بچے کو مادری زبان میں تعلیم دی جائے، مگر سوائے سندھ کے کہیں پر بھی اس ضروری کام پر عمل درآمد نہیں ہو سکا، جو یقیناً ہمارے تعلیمی ماہرین کی نااہلی اور سیاستدانوں کی سستی اور ناسمجھی کا ثبوت ہے۔ بہت شکریہ۔ بہت شکریہ سائیں ڈاکٹر عباسین یوسف زئی صاحب، آپ پشاور سے تشریف لائے اور آپ جیسا کہ میں نے آپ کو بتایا کہ آپ پشتو زبان کے معروف شاعر اور لنگوسٹ اور اسکالر میں شمار ہوتے ہیں۔ ماٹھ جیڑی مٹھائی بھی کانے، ہی چپ چپ ویٹھل اساں جو شوکت جگو ہے ان تے کلیچ بیگ صاحب جو شعر تو ثابت تھے تا ماٹھ جیڑی مٹھائی بھی کانے جیسا چمبڑی پوے تو چپ اساں چپ، ایو ایسا جو پیارو شوکت جہیں خاموشی ساں ماٹھ میٹھ میں سندھی ادب کے شاہکار افسانن جو کتاب ڈنائن، جن میں گونگی دھرتی بوڑو آکاش، 100 سالہ کہانیوں، ماٹھ جیڑی مٹھائی بھی کونے جیسا چمڑی پوے تو چپ چپ، پر مٹھایاں مٹھو گھنو کڑو نہ ہے کلام، سکوتی سلام پریاں سان دے پار جو اساں سبنی جو ہر دل عزیز دوست محبوب شوکت حسین شور صاحب۔ مہربانی پیرا نصیر اور خاص مہمان نہ پر سندھی لینگ اتھارٹی کے بورڈ آف گورننس ممبر جی حصہ اوہاں سبنی جو میزبان پڑھایا اسٹیج تے ویٹر صدر محفل ڈاکٹر جعفر احمد، یا معزز عالم ادیب ساموں بیٹھل خواتین و حضرات، سبنی کا سلام۔ دنیا جی کا ماں بھلے کہڑی بھی قوم یا مذہب سان تعلق رکھندی ہوجے، پر ماں ہونے کے کرے وہ قابل احترام مقدس ہے، ان کی ماں کی بولی وہ اوتری قابل احترام مقدس ہے۔ ان کرے اساں لائے پنجی مادری بولی سندھی سمیت دنیا جو جے بھی مادری بولیوں ہیں وہ سبھی احترام کے لائق ہیں، انہن جو قدر کرن کھپے، انہن جی اہمیت کے تسلیم کرن کھپے، پر افسوساں چاہوں تو پے تا اساں جے ملک میں مادری بولین کے اہمیت تو چھا پر بالکل نظر انداز کیا ہوا ہے، ان کے ایک سیاسی رنگ ڈنو ہوا ہے، جتوڑے کو اردو مادری بولی بھی ہے، رابطے کی بولی بھی ہے،
जीअं डॉक्टर अब्बासीन चयो त अव्हांखे न पछतो थी अचे ऐं न मूंखे सिंधी थी अचे, इन करे हुनखे इहे राब्ते जी ॿोली उर्दू में पंहिंजो मक़ालो पढ़णो पियो। त असांखे न उर्दू सां का दुश्मनी आहे ऐं न नफ़रत आहे, बल्कि उर्दू तमामु प्यारी ॿोली आहे जेका मीर जी ग़ालिब ऐं फैज़ जी ॿोली हुजे त उहा ॿोली बि पंहिंजी जाइ ते का घटि अहमियत रखंदड़ कान्हे, पर उनखे सियासत जे वर चाढ़े नफ़रत पैदा कई वई आहे ऐं इन में सियासी अमल दख़ल घणो नुमाया आहे। ऐं जॾहिं क़ौमी असेंबली में सिंधी ॿोलीअ खे ऐं ॿियनि मादरी ॿोलियुनि खे क़ौमी ॿोलियुनि जो जॾहिं ठाराव पेश थिए थो, तॾहिं बि सियासी तौर ते इन ठाराव खे रद्द कयो थो वञे। ऐं उन में कुझु ॾोहाऊं सम्झां थो त पाकिस्तान जे ॿियनि सूबनि जो बि आहे। सिंध में त ज़रिए तालीम जेको आहे सो घणे वक़्त खां सिंधीअ में आहे, पर इन ॻाल्हि जो अहसासु न पंजाब खे आहे, न सूबे पख्तूनख्वा खे आहे, न बलूचिस्तान खे आहे। ऐं जेकॾहिं उते जा सियासतदान ऐं तइलीम जा माहिर पंहिंजी मादरी ॿोलियुनि खे उहा अहमियत ॾियनि हा ऐं असेंबलियुनि में कानून इहो पास थियणु खपे हा त बलोची, पंजाबी, पछतो, तोड़े सराइकी या हिंदको या ॿियूं जेके मादरी ॿोलियूं आहिनि उन्हनि में शुरूआती तालीम ॾिनी वञे। त आउं सम्झां थो त हिन वक़्तु क़ौमी असेंबली में उहा सूरत पैदा न थी आहे जेका इन्हनि सियासतदाननि जी लातालुकी जे करे ऐं नालाइकी जे करे पाकिस्तान जी मादरी ॿोलियुनि सां इहो वर्ता कयो वियो आहे। टाइम घणो थी चुको आहे ऐं आउं तव्हांजो एतिरो वक़्तु कोन वठंदुसि ऐं असां वटि वॾो उर्दू जो वॾो आलम डॉक्टर जाफ़र अहमद वेठो आहे, असीं हुनखे ॿुधणु चाहींदासीं। त पछाड़ीअ मां फ़क़ति एतिरो अर्ज़ु कंदुसि त महिरबानी करे जेके असांजा आला हुक्मरान आहिनि उहे मादरी ॿोलियुनि जी अहमियत खे सम्झनि ऐं उन्हनि खे उहा जोगी जाइ ॾियनि ऐं अजायूं नफ़रतूं ज़ुबाननि जे लाइ पैदा न कनि। इन में ई मुल्क जी तरक़ी ऐं मुल्क जी ख़ैरियत आहे। ॿी हालत में इहे ॻाल्हियूं जेके आहिनि से आख़िर वधी वधी उन हद ताईं वञी पहुचंदियूं जेके बांग्लादेश में जेके बंगाल में पेश आयूं, तो उन खां अॻु जो माण्हू इहे सम्झणु लॻनि त असांखे बिल्कुलु नज़रअंदाज़ कयो पियो वञे, दीवार सां लॻायो पियो वञे, असांजी ॿोलियुनि खे कुझु बि नथो सम्झियो वञे, त इहा सूरत हाल नेठि अॻिते हली ख़राबु थींदी ऐं पंजाब, बलूचिस्तान ऐं पख्तूनख्वा जा माण्हू बि महसूसु कंदा त संदनि ॿोलियूं बि के मामूली ख़सीस ॿोलियूं कोन्हे। इन जे करे इहे वक़्त जी घुर आहे त पाकिस्तान जे समूरी मादरी ज़ुबाननि खे क़ौमी ज़ुबान तस्लीम कयो वञे। तव्हांजी महिरबानी। सदर मजलिस के हाथों और डॉक्टर मोहम्मद अली मांझी साहब ऐं शबनम साहिबा जे तावन सां असीं शील्ड्स पंहिंजे महिमाननि खे पेश कंदासीं। उनखां पोइ असीं पंहिंजे सदारती ख़िताब ॾांहुं हलंदासीं। प्रेस ऐं असांजा इलेक्ट्रॉनिक ऐं प्रिंट मीडिया जा दोस्त भले असांखे जॉइन कनि। और डॉक्टर जाफ़र साईं जिन खे गुज़ारिश कंदुसि त सभ खां अवल प्रेज़ेंटेशन जे हवाले सां इदरीस जतोई साहब जिन जी ख़िदमत में यादगार शील्ड पेश कनि। मांझी साहब ऐं शबनम उन सां गॾु हूंदा।
इदरीस खां पोइ गुज़ारिश कंदुसि न्याज़ पंवर साईं जिन खे त पंहिंजी शील्ड वठनि। मोहम्मद अली मांझी साहब ऐं असांजा साईं मेंबर बि सभु गॾु आहिनि। जाफ़र साहब जिन खां न्याज़ पंवर साहब पंहिंजी शील्ड वठंदा। आऊं गुज़ारिश कंदुसि त डॉक्टर अब्बासीन यूसुफ़ज़ई साहब जिन के आप अपनी शील्ड सदर मजलिस के हाथों मोहम्मद अली मांझी साहब जो डायरेक्टर चेयरमैन अब्बासीन डॉक्टर अब्बासीन यूसुफ़ज़ई साहब। खां पोइ असांजा प्रोफेसर मोहम्मद सलीम मेमण साहब जिन पंहिंजी शील्ड वठंदा। प्रोफेसर मोहम्मद सलीम मेमण साहब जिन। ऐं गुज़ारिश कंदुसि मदद अली सिंधी साईं जिन खे त पंहिंजी यादगार शील्ड। मदद अली सिंधी साहब जिन खां पोइ आऊं गुज़ारिश कंदुसि जनाब नसीर मिर्ज़ा साहब खे त सदर मजलिस खां पंहिंजी शील्ड वठनि। आऊं गुज़ारिश कंदुसि त सेक्रेटरी सिंधी लैंग्वेज अथॉरिटी शबनम गुल साहिबा जेका मायनाज़ लेखक आहे अॼोके तक़रीब जे सदर खां पंहिंजी शील्ड वठनि। आऊं गुज़ारिश कंदुसि जनाब जाफ़र साहब जिन खे त डॉक्टर मोहम्मद अली मांझी चेयरमैन सिंधी लैंग्वेज अथॉरिटी खे यादगार शील्ड ॾियनि। शौकत साहब जिन खे शील्ड। शौकत हुसैन शोरो साहब जिन जी शील्ड। जनाब शौकत हुसैन शोरो साहब जिन। शौकत साईं जिन खां पोइ आऊं ख़ुदि सदर मजलिस मोहतरम साईं सैयद जाफ़र अहमद साहब डॉक्टर सैयद जाफ़र अहमद साहब जी ख़िदमत में डॉक्टर मांझी ऐं शबनम पंहिंजे हथनि सां ॾींदा। जाफ़र साहब जो आऊं तारुफ़ तव्हांजी ख़िदमत में पेश करे चुकुसि त पाण कराची यूनिवर्सिटी जे इंतहाई अहम स्कॉलर्स में पाकिस्तान स्टडी सेंटर जे डायरेक्टर जी हैसियत में ख़िदमतूं सर अंजाम ॾींदा रहिया। अंजुमन मुसन्निफ़ीन सां संदन वाबस्तगी तो मैं दो अजीम जो तरक्की पसंद शायर हैं बरे सग़ीर के उनके अशार पढ़ूंगा फिर उनको दावत दूंगा खिताब की। एक शेर है जनाब साहिर लुधियानवी साहब का, न मुँह छुपा के जिए हम न सर झुका के जिए, न मुँह छुपा के जिए हम न सर झुका के जिए, सितमगरों की नज़र से नज़र मिला के जिए, बस एक रात अगर कम जिए तो कम ही सही, यही बहुत है कि हम मशालें जला के जिए। और फैज़ साहब का शेर है, चले भी आओ कि गुलशन का कारोबार चले। जनाब डॉक्टर सैयद जाफ़र अहमद सदर मजलिस। आप सबको सलाम पेश करता हूँ और शुक्रिया अदा करता हूँ कि आपने मुझे ये इज़्ज़त बख्शी। मैं कराची से हाज़िर हुआ था कुछ मादरी ज़ुबान के हवाले से अपने ख़यालात आपकी खिदमत में पेश करने के लिए। यहाँ मुझे सदारत के मनसब पर फ़ाइज़ कर दिया गया तो फिर मुझे एक ख़ुद ये सूझी कि हमारे मुल्क में जो भी सदर बनते हैं उनको
صدارتی آرڈیننس جاری کرنے کا بڑا شوق ہوتا ہے. وقتاً فوقتاً صدارتی آرڈیننس آتی ہیں اور بعض اوقات بے وقت بھی آتے ہیں. جی چاہا کہ ایک صدارتی آرڈیننس آپ کے تعاون سے میں جاری کروں، اور وہ یہ کہ پاکستان کی ساری زبانوں کو قومی زبان تسلیم کیا جائے. یہ کوئی ایسا غیر معمولی اعلان نہیں ہے، ایسا ہونا تو چاہیے تھا بہت پہلے، اور اب بھی ہو جائے تو بہت اچھا ہے. بہت سارے خدشات لوگوں کے ذہنوں میں ہوتے ہیں، لیکن میں آپ سے عرض کروں کہ اب تو کوئی 40 سال ہو رہے ہیں میں وفاقیت اور صوبائی خود مختاری کے جو بھی مسائل ہیں، جو امور ہیں، ان کے بارے میں تحقیق بھی کرتا رہا ہوں، پڑھتا بھی رہا ہوں، لکھتا بھی رہا ہوں. کئی کتابیں اور 20 ریسرچ آرٹیکلز ان موضوعات پہ لکھے، دنیا کے مختلف ملکوں میں کانفرنسوں میں جا کے اپنے خیالات پیش کیے. اس وقت دنیا میں کوئی 28 ملک ہیں جو فیڈریشنز ہیں، وفاق ہیں، اور دنیا کی 40% آبادی وفاقوں کے اندر رہتی ہے. پہلی قومی ریاست 1789 میں امریکہ کی شکل میں وجود میں آئی تھی، اس کو 250 سال تقریباً ہو رہے ہیں. دنیا کی تاریخ میں کوئی ملک اس لیے نہیں ٹوٹا کہ اس نے اپنے تنوعات کو تسلیم کر لیا ہو. کوئی ملک نہیں ٹوٹا صوبوں کو خود مختاری دینے کے نتیجے میں. کوئی ملک نہیں ٹوٹا اپنے ہاں کی مادری زبانوں کو قومی زبان تسلیم کر لینے کے نتیجے میں. اور پچھلے 100 سال کی تاریخ پہ نظر ڈالنے جو زیادہ آسان ہے ہمارے لیے، جو ملک ٹوٹے ہیں وہ ٹوٹے ہیں اپنے یہاں کی ڈائیورسٹی کو تسلیم نہ کرنے کے نتیجے میں، اپنے یہاں کے تنوعات کو نہ تسلیم کرنے کے نتیجے میں. آپ نے دیکھا یوگوسلاویا ٹوٹا، 4 ملک ادھر سے نکل آئے، سوویت یونین کا خاتمہ ہوا، 16 ریاستیں وہاں وجود میں آ گئیں. جہاں جہاں سینٹرلائزیشن ہوگا، مرکزیت پسندی ہوگی، وہاں یہ نتائج نکلیں گے. سلیم ایمن صاحب نے اپنی گفتگو میں اشارہ کیا مشرقی پاکستان کے اس واقعے کی طرف جب ہمارے بانی ملک حضرت قائد اعظم محمد علی جناح وہاں تشریف لے گئے. بڑے لیڈر تھے، لیکن بعض اوقات بڑے لوگوں کی غلطیاں بھی بڑی ہوتی ہیں. ڈھاکہ میں انہوں نے کرزن ہال میں جبکہ طالب علموں نے مطالبہ کیا کہ بنگالی کو قومی زبان ہونا چاہیے، انہوں نے انہیں خاموش کرا دیا. لیکن پھر 4 سال بعد اسے قومی زبان ماننا بھی پڑا. 6 سال بعد اتفاق کی بات ہے کہ 2011 میں مجھے ڈھاکہ یونیورسٹی کے ایک ایسے ہی اجتماع میں اظہار خیال کا موقع ملا. اتنے ہی کچھ لوگ وہاں بھی ہوں گے. 1-1.5 گھنٹے کے لیکچر کے بعد جب سوال جواب کا سلسلہ شروع ہوا تو کسی نے اس واقعے کی یاد دلائی کہ اس کے بارے میں آپ کا کیا خیال ہے جو 1948 میں تقریر ہوئی تھی. کرزن ہال سامنے ہی تھا. میں نے کہا کہ جناب اگر 1948 میں اس ہال میں وہ بات نہ کی گئی ہوتی تو آج اس ہال میں میں ویزا لے کر نہ آتا. اپنے ملک کی ڈائیورسٹیز کو، تنوعات کو تسلیم کرنا بہادری کی بات ہوتی ہے. آپ دنیا کی اور مثالوں کو دیکھیے، آپ امریکہ کو چھوڑ دیں، آسٹریلیا کو چھوڑ دیں، کینیڈا کو چھوڑ دیں، صرف کینیا کی مثال دیکھ لیجئے، نائجیریا کی مثال دیکھ لیجئے. یہ جو مادری زبان کے سیکھنے یا لرننگ کے بجائے اس کے حاصل کر لینے یا ایکوائرنگ کا عمل ہے، اس کے نتیجے میں بڑے دور رس نتائج نکلتے ہیں. بچہ بہت سہولت سے دنیا میں اپنا سفر شروع کرتا ہے، اس کا دماغ اور ذہن کسی دباؤ میں نہیں آتا. ایک مانوس فضا، ایک مانوس دنیا پہلے دن سے اس کو اپنی آغوش میں لیے رکھتی ہے.
ذرا بڑا ہوتا ہے تو بچے کو گرد و پیش کی دنیا سے سابقہ پیش آتا ہے. کچھ چیزیں مادی وجود کی شکل میں اس کے سامنے آتی ہیں، کچھ چیزیں خیالی یا تجریدی ایبسٹریکٹ نوعیت کی ہوتی ہیں. مادری زبان میں بچہ چیزوں کو سمجھنے کی اتنی اہلیت حاصل کر چکا ہوتا ہے کہ اب حقائق اور خیالات کو سمونے کی اور جذب کرنے کی صلاحیت بھی اس میں پیدا ہو جاتی ہے. مائیں آس پاس ہوں اور وہی مادری زبان بولنے والے لوگ آس پاس ہوں تو بچے کا ذہن نئی چیزوں کو سمجھنے میں دیر نہیں لگاتا. بہت سی چیزیں بالکل مقامی نوعیت کی ہوتی ہیں. گاؤں میں آنکھ کھولنے والا بچہ وہاں پائے جانے والے مخصوص جانوروں کو دیکھتا ہے، ایک مخصوص تلفظ سے مانوس ہوتا ہے. چیزوں کو پرکھنے کا ایک خاص اسلوب اس کے سامنے آتا ہے. احساسات، خیالات، اشارے، یہاں تک کہ کنائے بھی مقامی ماحول سے ابھر رہے ہوں تو مادری زبان کا پروردہ بچہ رفتہ رفتہ ان سے مانوس ہوتا چلا جاتا ہے. یہ تو سب سامنے کی باتیں ہیں جن کو ہر کوئی دیکھتا ہے اور ان کو سمجھنے میں کوئی دشواری نہیں ہوتی. اہل علم نے اسی صورتحال کو اپنے انداز میں بیان کیا ہے. برٹرنڈ رسل بہت بڑے مفکر تھے. انسان اور کائنات، نظام معیشت و سیاست، تاریخ اور اس کے ارتقاء پر ان کی گہری نظر تھی. مادری زبان پر ان کے موضوع پر گفتگو کرتے ہوئے انہوں نے کیسی عمدہ مثال پیش کی. ان کا کہنا تھا کہ ایک بڑھتا ہوا پودا، ایک بلوغت حاصل کرتا ہوا فرد، دونوں ہی اپنے خارجی ماحول انوائرمنٹ سے براہ راست طور پر مستفید ہوتے ہیں. ان کا قریب ترین گرد و پیش ان کی نشو و نما پر سب سے زیادہ اثر انداز ہوتا ہے. نوم چومسکی ہمارے زمانے کے بہت بڑے سامراج دشمن، دانشور ہی نہیں بلکہ لسانیات کے عالمی سطح کے ماہر مانے جاتے ہیں. مادری زبان کے موضوع پر اظہار خیال کرتے ہوئے انہوں نے زبان اور انسان کے دماغ کے درمیان رشتے کو سائنسی سطح پر سمجھنا اور سمجھانا چاہا ہے. ان کا کہنا ہے کہ زبان دراصل دماغ ہی کا آئینہ ہے، mirror of brain ہے. انسانی دماغ کا ایک اہم حصہ زبان کے لیے مخصوص ہے. وہ اس کو حصے زبان یا لینگویج فیکلٹی کا نام دیتے ہیں. ان کا کہنا ہے کہ دماغ کا یہ حصہ تولیدی طور پر وجود میں آتا ہے، یعنی جب بچے کا وجود ماں کے پیٹ میں ڈیولپ ہونا شروع ہوتا ہے تو جہاں اور چیزیں اس کی ڈیولپ ہو رہی ہوتی ہیں، اس کا برین ڈیولپ ہوتا ہے. اور برین کی ایک فیکلٹی ہے جس کو وہ لینگویج فیکلٹی کہتے ہیں، وہ ریسیو کر رہا ہوتا ہے آوازوں کو، اور سب سے قریب آواز جو ریسیو کر رہا ہوتا ہے وہ ماں کی آواز ہوتی ہے. انسانی دماغ کا ایک اہم حصہ زبان کے لیے مخصوص ہے. وہ اس کو حصے زبان یا لینگویج فیکلٹی کا نام دیتے ہیں. ان کا کہنا ہے کہ دماغ کا یہ حصہ تولیدی طور پر وجود میں آتا ہے. جیسے انسان کا گردہ ہے، نظام دوران خون ہے، اسی طرح دماغ کا یہ زبان سے متعلق حصہ بھی ہے. نوم چومسکی اس کو حیاتیاتی وقف یا بایولوجیکل انڈاؤمنٹ کا نام دیتے ہیں، یعنی زندگی یاب بیمہ، یعنی ایک ایسا بیمہ جو جیتے جی مل جاتا ہے. بچہ ابھی دنیا میں آیا نہیں ہے، اس کا برین ابھی فلی کنسٹرکٹ نہیں ہوا ہے، لیکن اس کے اندر یہ فیکلٹی ڈیولپ ہو چکی ہے جو زبانوں کو ریسیو کر رہی ہے، اور پہلی زبان جو ریسیو ہو رہی ہے وہ ماں کی زبان ہے. چومسکی کا یہ بھی کہنا ہے کہ زبان سے متعلق انسانی دماغ کا مخصوص حصہ تبدیل بھی ہوتا رہتا ہے. وقت کے ساتھ ساتھ جیسے دیگر حیاتیاتی نظام تبدیل ہوتے ہیں، اسی طرح دماغ کا یہ حصہ بھی ارتقاء اور ارتفاع پذیر ہوتا ہے. چنانچہ بچپن کے مقابلے میں اگلے مرحلوں میں اس کی استعداد بڑھ جاتی ہے، کیپیسٹی بڑھ جاتی ہے. دنیا میں آنے کے بعد بچہ اور زبانوں کو بھی ریسیو کرنے کے لائق ہو جاتا ہے. مادری زبانوں کی اہمیت اور اس کی افادیت کے بارے میں دنیا کی سبھی زبانوں میں بہت کچھ کہا اور لکھا گیا ہے. شاید ہی کسی زبان کا ادب ہو جس میں مادری زبان کی اہمیت کو تسلیم نہ کیا گیا ہو. خود ہماری سرزمین پر ہر زبان کے ادب میں جہاں مقامیت کی بو باس بسی ہوتی ہے،
وہیں ماں بولی یا مادری زبان کی اہمیت کا اقرار بھی مختلف صورتوں میں پایا جاتا ہے۔ اردو زبان جو بر صغیر کے مختلف خطوں میں رابطے کی زبان کے درجے پر برسہ برس سے فائز رہی ہے، اور اردو بولنے والوں کی بستیاں اب بر صغیر سے باہر یورپ، امریکہ اور مشرق بعید غرض دنیا کے ہر خطے میں آباد ہو چکی ہیں، بہت سے لوگوں کے لیے مادری زبان کا درجہ بھی رکھتی ہے۔ یہی نہیں بلکہ اردو کے اہل قلم ایک بڑی تعداد میں انہوں نے مادری زبان کے حق میں بہت کچھ لکھا ہے۔ اس ضمن میں بہت سے اساتذہ ادب اور فکر و دانش کی دنیا کے سرکردہ لوگوں کے بیانات حوالے کے طور پر درج کیے جا سکتے ہیں، لیکن مادری زبان کے حق میں جو فکر انگیز اور ریشنل عقلیت پر مبنی اظہار خیال جوشم علی آبادی نے کیا، اس کی نظیر شاید اردو کی کسی اور تحریر میں نظر نہ آئے۔ میں صرف اردو اور انگریزی ہی پڑھ لکھ سکتا ہوں، اور میں یقین سے کہہ سکتا ہوں کہ آج تک میں نے مادری زبان کے حق میں اردو اور انگریزی میں وہ دلائل نہیں پڑھے جو جوشم علی آبادی نے لکھے ہیں۔ پہلے ان کا یہ پڑھ لیجئے، سن لیجئے کہ وہ اکتسابی زبان اڈاپٹیڈ لینگویج اور مادری زبان مدر لینگویج میں کیا فرق کر رہے ہیں۔ اکتسابی زبان ماں کے سینے سے منہ لگا کر پی نہیں جاتی، بلکہ معلم کی درسگاہ میں سیکھی جاتی ہے۔ اس میں کوئی شک نہیں کہ جو بچے اپنی مادری زبان کی نوک پلک سے اچھی طرح واقف ہیں وہ اکتسابی زبان پر بھی بہت کچھ عبور حاصل کر لیتے ہیں، لیکن اگر کوئی 70,000 بار بھی مر کر جنم لے لے پھر بھی وہ اکتسابی زبان پر اپنی مادری زبان کی طرح عبور حاصل نہیں کر سکتا۔ اور آگے چل کر وہ لکھتے ہیں کہ بھیا ایک منٹ ذرا سا آہستہ، آگے چل کر وہ مزید لکھتے ہیں کہ کارلائل نے کتنی 52 تولے اور پاؤ رتی کی بات کہی ہے کہ اگر تم ادیب ہو تو صرف اس زبان میں ادب پیدا کرو جس کی گرامر جاننے سے پہلے تم اس زبان کو صحت کے ساتھ بولتے تھے۔ اور مادری زبان کے حوالے سے جو ریشنل، جو سائنٹیفک گفتگو اس پیراگراف میں ہے اس کا کوئی جواب نہیں۔ آپ سنیں کہ جوشم علی آبادی کیا کہتے ہیں۔ دراصل یہ مقدس مائیں ہی تھیں جنہوں نے اپنے لبوں کی مہک، اپنی زلفوں کی خوشبو، اپنی دلائیوں کی سرسراہٹ، اپنے پالنے کی ڈوریاں کھینچنے والے ہاتھوں کے لوچ، اپنی لوریوں کی گنگناہٹوں اور اپنے دودھ کی 32 دھاروں کے ذریعے گونگے بچوں کو زبان سکھانا، زبان چٹانا اور زبان پلانا شروع کر دیا، جس کا مبارک نتیجہ یہ نکلا کہ زبان بچوں کی ہڈیوں کے گودے تک اتر گئی، ان کے پور پور میں اتر گئی، ان کے ہونٹ اور گلوں میں تیر گئی، ان کی رگ رگ میں اس کے جال دوڑ گئے اور وہ ان کے خون میں گردش کرنے لگے۔ زبان کی اس اہمیت اور اس کے اعتراف میں دیے جانے والے عقلی دلائل کے باوجود ایک دنیا مادری زبان کے حوالے سے بہت سے تحفظات کا اظہار کرتی ہے۔ بہت ضروری ہے کہ ان تحفظات پر بھی بات کی جائے اور ان کا شافی جواب دینے کی کوشش کی جائے۔ مادری زبانوں کے حوالے سے عموماً ایک اظہار خیال یہ کیا جاتا ہے کہ ان میں سے بیشتر مقامی نوعیت کی حامل ہوتی ہیں، یہ ترقی یافتہ دنیا کے تقاضوں کو پورا کرنے کی صلاحیت سے عاری ہوتی ہیں۔ اس کا سیدھا سا جواب یہ ہے کہ زبانیں مقامی ہوں یا کسی مخصوص مقام سے بڑھ کر بڑے خطوں میں بولی جانے والی ہوں، ان کی ترقی اور نشو و نما انسان کی مساعی اور کوششوں اور اس کے اپنی کاوشوں پر دار و مدار رکھتی ہے۔ ایک زبان کی بقا اور ترقی کا راز اسی میں مضمر ہے کہ اس زبان کے اندر کتنا تخلیقی جوہر موجود ہے، اس کو بولنے اور لکھنے والے کتنی نئی چیزیں اس میں کہنے اور لکھنے کے اہل ہیں۔ اس زبان کی شاعری کس حد تک مقامی موسیقی سے مل کر ایک دنیا پر اثر انداز ہو سکتی ہے۔ آج کی دنیا میں جبکہ ترسیل افکار
اور ثقافتی اظہار کے ذرائع غیر معمولی طور پر ترقی کر چکے ہیں۔ مقامی اور مادری زبانوں میں کہی گئی باتیں دور دراز تک پہنچنے میں دیر نہیں لگاتی۔ ایک اور خیال یہ پایا جاتا ہے کہ اب جب کہ انگریزی ساری دنیا میں پھیل چکی ہے، یہ عالمگیریت کی زبان بن چکی ہے، تو اس کے ہوتے ہوئے مادری زبانوں پر اصرار کیوں کیا جائے؟ بات سیدھی سی ہے کہ انگریزی ضرور گلوبلائز ہو چکی ہے، لیکن دنیا بھر کی مائیں تو گلوبلائز نہیں ہوئی، اور نہ وہ سب کی سب انگریزی بولتی اور انگریزی میں سوچتی ہیں۔ جب تک ماؤں کی اپنی اپنی ایک زبان ہے، ان کی زبان بچوں کے لیے سائنسی اور سماجی طور پر حاصل کردہ زبان رہے گی۔ مادری زبانوں کی اہمیت سے انکار کرنے والے ذہن بیشتر وہ ذہن ہیں جو انگریزی زبان اور اس کے حاصلات سے مروب ہیں۔ انگریزی یقیناً ایک عظیم الشان زبان ہے، اس کا علمی اور ادبی سرمایہ نظروں کو خیرہ کرتا ہے، اس میں پایا جانے والا فکری سرمایہ انسانیت کا بہت بڑا اثاثہ ہے، اس کی اہمیت سے کسی طور انکار نہیں کیا جا سکتا۔ لیکن اس عالمی زبان کی جہاں ایک حیثیت اور اہمیت سب انسانوں کے لیے ہے، وہیں اس کی ایک غیر معمولی اہمیت انگریز ماؤں اور ان کے بچوں کے لیے ہے، جن بچوں کو یہ مادری زبان کے طور پر حاصل ہوتی ہے۔ اسی طرح دنیا کی دوسری زبانوں کو بھی مادری زبان ہونے کی اپنی حیثیت سے آگے بڑھ کر ایک بڑی زبان بننے اور ہو سکے تو عالمی درجے تک فائز ہونے کے حق سے محروم نہیں کیا جا سکتا۔ آج جب ہم مادری زبان کا عالمی دن منا رہے ہیں تو یہ بات ہمارے پیش نظر رہنی چاہیے کہ زبانیں ایک دوسرے کی دشمن نہیں ہوتی، یہ ہمارے دنیا داری کے مسائل ہیں، انسانوں کی مختلف حوالوں سے تقسیم ہے، کشمکش کے مختلف اسباب ہیں کہ جو زبانوں کو بھی آلودہ کرنے کا سبب بن جاتے ہیں۔ لیکن ہم اگر انسانی صفوں میں ہم آہنگی پیدا کرنے کی کوشش کریں، اپنے اپنے معاشرے کے تضادات کو ختم کرنے کی جدوجہد کریں، ایک وسیع تر اور ہمگیر انسانی معاشرہ ان تمام تر انصاف کے اصولوں پر استوار ہوا ہو اور اسے قائم کرنے میں ہم کامیاب ہوں، تو ہم دیکھیں گے کہ زبانیں ایک دوسرے کو آگے بڑھانے اور ایک دوسرے کے اندر ارتقاء اور ارتفاع کا ذریعہ بھی بن جائیں گی۔ بہت بہت شکریہ۔ بہت شکریہ معزز خواتین حضرات، نہایت عالمانہ تقریر اساں صدر مجلس محترم سائیں ڈاکٹر سید جعفر احمد صاحب اوہاں جی آڈو پیش کئی۔ اجا چند لمحہ اسی ہتے موجود رہنداسیں، اساں ووٹ آف تھینکس جے لائے ہلنداسیں۔ سیکرٹری سندھی لینگویج اتھارٹی اساں جی نامور لیکھک ہے، افسانہ نگار، پلے رائٹ، آٹوبایوگرافی، ناولسٹ، پر ہن وقت وہ سیکرٹری ہے اساں جی ہن لینگویج اتھارٹی جی، جن جے کتاب جو نالو ہے لفظن جا دیپ۔ شبنم گل ہن وقت اوہاں جی آڈو لفظن جا دیپ نہ آواز جا دیپ باريندي۔ سیکرٹری سندھی لینگویج اتھارٹی شبنم گل، ووٹ آف تھینکس۔ مہربانی۔ ہتے جيڪي ڳالهيون ٿيون ان मां इहा ॻाल्हि साम्हूं आई त माउ ॿोली प्यार जी पोख आहे ऐं माउ ॿोली मोरोसी तौर ते ॿार में मुंतक़िल थिए थी। जेके ॿार माउ ॿोली खां परे आहिनि उहे पंहिंजी लोक अदब, सूफ़ी विरसे, सक़ाफ़त, रीतियुनि रस्मुनि खां बि परे हूंदा आहिनि। ईअं खणी चऊं त जॾहिं असां ॿारनि जी तरबियत कयूं था त उहे ॿार काग़ज़ी गुलनि जहिड़ा थियनि था जेके माउ ॿोली खां परे आहिनि। उहे ख़ूबसूरत आहिनि पर उन्हनि में अहसास जी ख़ुशबू, अहसास जी चाशनी महसूसु नथी थिए। अॼु जेके बि फ़िक्रअंगेज़ ॻाल्हियूं थियूं इंतिहाई ख़ूबसूरत ॻाल्हियूं थियूं ऐं मां तमामु घणी थोराइती आहियां हिते जेके बि स्कॉलर्स, जेके बि मुफ़क्किर हिते मौजूदु रहिया, मां उन्हनि जो नालो खणंदसि। मोहतरम न्याज़ पवर साहब इंतिहाई बहितरीन तरीक़े सां नफ़्सियाती तौर ते ऐं मज़ाहिया अंदाज़ सां जेको उहो तंज़ो मज़ा जेको आहे यकीनन दिलनि में घर करे वियो। मोहतरम इदरीस जतोई अकेडमिक अंदाज़ में वज़ाहत कई ॿोलियुनि जे हवाले सां त उहे कहिड़ा सबब आहिनि जेके
माउ ॿोलीअ खे अॻिते वधण खां रोकनि था। इन खां अलावा मोहतरम ताज जोयो साहब, डॉक्टर नबीला रहमान साहिबा इंतहाई फ़िक्र अंगेज़ तकरीर पेश कई। प्रोफेसर सलीम अमर साहब, डॉक्टर काज़ी खादिम जी मां थोराइती आहियां। मोहतरम मदद अली सिंधी साहब, डॉक्टर अब्बासी यूसुफ ज़ई जेको परे खां कही आया आहिनि। मोहतरम शौकत हुसैन शोरो साहब ऐं ख़ासि तौर ते मां थोराइती आहियां डॉक्टर सैयद जाफ़र अहमद जी, जंहिं इंतहाई ख़ूबसूरती सां नफ़्सियाती रूहानी पस मंज़र में माउ ॿोलीअ जी अहमियत जे बारे में असांखे ॿुधायो। इहा हक़ीक़त आहे त माउ ॿोलीअ जो वास्तो असांजे ज़हन ऐं असांजे रूह सां आहे। जेकॾहिं असां माउ ॿोली खां परे आहियूं त असांजो जिस्म त जहिड़ो आहे, असां साह त खणूं था पर असांजो रूह जिस्म में मौजूदु न आहे। मां इन खां अॻिते थोराइती आहियां पंहिंजे इंफॉर्मेटिक्स शोबे जी, ऐं इन खां अलावा समूरा शोबा जिन तमामु घणी महिनत कई ऐं हिन प्रोग्राम खे तव्हां ताईं पहुचायो ऐं तमामु फ़िक्र अंगेज़ ऐं ख़ूबसूरत ॻाल्हियूं तव्हां ताईं पहुतियूं। ऐं इन सां गॾोगॾु मां तव्हां सभिनी जी थोराइती आहियां त तव्हां इंतहाई सबुर तहमुल सां इहे ख़ूबसूरत बसीरत अफ़रोज़ ॻाल्हियूं ॿुधियूं। हिन खां पोइ थोरो वक़फ़ो आहे ऐं उन बाद ॿियो सेशन शुरू थींदो। उमेद कयां थी त तव्हां सां संगत शामिल रहंदा। महिरबानी शबनम। दोस्तो, ॿ हिकिड़ियूं नंढियूं गुज़ारिशूं आहिनि। हिकिड़ो त हीअ असांजो पहिरियों सेशन हुयो जंहिंजे लाइ असीं दिलि जे गहराइनि सां डॉक्टर मोहम्मद अली मांझी साहिबु, जंहिंजो हीउ सॼो अरेंजमेंट शानदार, ऐं गॾोगॾु हुन सां हुनजी साथी सेक्रेटरी, असीं हिकिड़ी क्लैप ज़रूरु ॾींदासीं पहिरें सेशन जे लाइ त उहो कामयाबु थियो।